भिटशा भरसां ॻोठ मोहम्मद थहीम में लाइव स्टॉक खाते तरफ़ां चौपाए माल खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण लाइ हिकु रोज़ा फ्री वैक्सीन जी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक रियाज़ अहमद लिगारी, असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मज़ाहिर अली बुरड़ो, एडिशनल डायरेक्टर हबीबुल्लाह शेख, डिप्टी प्रोजेक्ट मैनेजर इम्तियाज़ अली शाह, फोकल पर्सन डॉक्टर बुशरा, डिविजनल कोऑर्डिनेशन ऑफिसर रिजवान अली, विटनरी ऑफिसर खान मोहम्मद ढलू, फारूक अहमद, डॉक्टर अली नवाज लिगारी, डॉक्टर दिलशेर लिगारी, सैयद इमरान अली शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते जानवरनि जी वैक्सीन बि कई वई। तक़रीबन 3000 जे लॻभॻि बकरियुनि ऐं 1000 वॾनि जानवरनि खे टीका लॻाया विया। इन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक रियाज़ अहमद लिगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कैंप जो मक़सदु मौसमी विछड़ंदड़ बीमारियुनि खां चौपाए माल खे बचाइण लाइ टीका हणणु आहे, जंहिंसां जानवरनि खे बीमारियुनि खां बचाए सघिजे थो। ऐं असां मुख़्तलिफ़ हंधनि ते वैक्सीन जो अमल शुरू कयो आहे। ॻोठनि ऐं माल जे वाड़नि ते असां जूं टीमूं पहुची जानवरनि खे टीका हणी रहियूं आहिनि। मालवंत माण्हुनि खे बि असांजी टीम सां सहकार करणु घुर्जे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।